बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, अॼु असां सेल स्ट्रक्चर यानी जीव गड़े जी बनावट जे बारे में पढ़ंदासीं ऐं उन जी बनावट खे सम्झंदासीं। जीअं त असांखे ख़बर आहे त जेके बि ॿूटा आहिनि ऐं जेके बि जानवर आहिनि उहे सभु जो सभु बुनियादी तरह जीव गड़े जा ठहियल आहिनि, छो त सेल खे जानदारनि जो बुनियादी एको सॾियो वेंदो आहे। हाणे जॾहिं असां सेल जी बनावट खे ॾिसूं था पिया त जेके एनिमल सेल हूंदा आहिनि उहे हिकु सेल मेम्ब्रेन यानी जीव गड़े जे ॿाहिरें परदे सां ढकियल हूंदा आहिनि ऐं उनजे अंदरि हिकिड़ो जेलियनुमा मादो हूंदो आहे जंहिंखे असां साइटोप्लाज़म चऊं था ऐं उनजे मर्कज़ में न्यूक्लियस में अंदरि हिकिड़ो DNA मटीरियल हूंदो आहे। जेकॾहिं कोई बि सेल जंहिंजे अंदरि न्यूक्लियस ऐं न्यूक्लियस खां अलावा जेके ॿिया उन्हनि जा सेल जा अंदरियां पुर्ज़ा हूंदा आहिनि उहे जेकॾहिं परदे निमा कंहिं सेल मेम्ब्रेन में बाउंड थियल बंदि थियल हुजनि त उनखे असां कैरोटिक सेल चवंदासीं। जॾहिं त जेकॾहिं न्यूक्लियस में मौजूदु मटीरियल ऐं उन खां अलावा जेके ॿियूं शयूं उनजे अंदरि मौजूदु आहिनि उहे कंहिं बि सेल मेम्ब्रेन में बाउंडेड न आहिनि, उहे टिलियल पकड़ियल आहिनि त उन्हनि खे असां प्रोकैरियोटिक सेल चवंदासीं। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चई सघूं था त असां जेकॾहिं हिकिड़े कंप्लीट न्यूक्लियस सां हिकिड़ो कंप्लीट सेल हुजे त उनखे असां कैरोटिक सेल चवंदासीं। जॾहिं त कंप्लीट सेल न हुजे जंहिंमें न्यूक्लियर मटीरियल जेको आहे इन फैलियल हुजे ऐं बिना कंहिं मेम्ब्रेन बाउंड हिकिड़ी न्यूक्लियर मेम्ब्रेन जे अंदरि हुजे त उनखे असां प्रोकैरियोटिक सेल चवंदासीं। हाणे अचो त ऑर्गेनल छा आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ूं। ऑर्गेनल दरअसल सेल जे अंदरि जेके नंढा लिटिल ऑर्गन लिटिल उज़वा जेके हूंदा आहिनि सेल जा उन्हनि ते मुश्तमिल जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उन्हनि खे चवंदा आहिनि। हाणे अचो त मुख़्तलिफ़ ऑर्गेनल जे बारे में असां कुझु तफ़सील पढ़ूं। साथियों, जीअं त असांखे ख़बर आहे सेल जे विच में जेको न्यूक्लियस हूंदो आहे उनजे अंदरि DNA मटीरियल मौजूदु हूंदो आहे जंहिंखे असां डीऑक्सीराइबो न्यूक्लिक एसिड फुल फॉर्म में चवंदा आहियूं, शॉर्ट में DNA चवंदा आहियूं। उहो DNA मटीरियल जेकॾहिं असां बुनियादी तरह अञा वधीक गहराई सां ॾिसूं त क्रोमेटिन मटीरियल सां ठहियलु हूंदो आहे, जेको क्रोमेटिन मटीरियल हिकिड़ी न्यूक्लियर मेम्ब्रेन जे अंदरि बंदि हूंदो आहे यानी ढकियल हूंदो आहे। ऐं जॾहिं उहे क्रोमेटिन मटीरियल पाण में कंडेंस थियनि था, मिलनि था पिया त उनखे क्रोमोज़ोम ठहंदा आहिनि ऐं उहे क्रोमोज़ोम सेल जे बिल्कुलु विच वारे हिसे में मौजूदु हूंदा आहिनि जेके न्यूक्लियोलस कंपोनेंट असां ठहंदो आहे। ऐं न्यूक्लियस में अंदरि जेके राइबोज़ोम जी तइदाद हूंदी आहे या राइबोज़ोम हूंदा आहिनि, उहे राइबोज़ोम जॾहिं न्यूक्लियस खां ॿाहिरि निकिरनि था पिया ख़ारिज थी करे, उहे अची करे जेका एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हूंदी आहे उन्हनि ते अची करे पहुचनि था ऐं उते पंहिंजो कमु कनि था पिया। हाणे एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम दरअसल ॿिनि हिसनि जी ठहियलु हूंदी आहे। हिकिड़ो हूंदो आहे रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जंहिंखे असां RER चई सघूं था, जेका साइटोप्लाज़म जे हिसे में मौजूदु हूंदी आहे ऐं अहिड़े तरह सां ॿी उते वरी स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम हूंदी आहे जंहिंजे मथां राइबोज़ोम अटैच न हूंदा आहिनि। हाणे राइबोज़ोम कमु इहो थो करे पियो त जॾहिं एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जी रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम वारे पार्ट ते पहुचे थो ऐं उते अटैच थिए थो पियो त उते अची करे हू जेके प्रोटीन जा जेके मुख़्तलिफ़ अमीनो एसिड हूंदा आहिनि उन्हनि खे पाण में जॉइन करे मिलाए करे प्रोटीन मालिक्यूल ठाहींदो आहे। यानी राइबोज़ोम जो कमु आहे प्रोटीन खे सेंथिसाइज़ करणु, प्रोटीन खे ठाहिणु। जेके प्रोटीन असांजे मुख़्तलिफ़ जेके कंपोनेंट हूंदा आहिनि वेजिकल टाइप, ठीकु आहे न। वेजिकल असां ईअं चऊं त हिकिड़ी क़िस्म जी थैलीअ में जीअं मटीरियल हिकु जॻह तो खणी करे ॿी जॻह ते पुॼायूं, इन वेजिकल छा कंदो आहे, हिकिड़ी एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम में जेके प्रोटीन तयारु थिए थी पई उनखे कवर करे गोल्गी बॉडीज़ जी तरफ़ ॾे खणी वञनि। हाणे जॾहिं गोल्गी बॉडीज़ ॿियो ऑर्गेनल आहे जिते उते प्रोटीन जा मालिक्यूल तयारु थियल पहुचनि था त उहे पाण में कंजुगेट थी करे मिली करे हिकिड़ी पर्टिकुलर स्ट्रक्चर जी शेप में वञनि था पिया जेको उन्हनि जो पंहिंजो बुनियादी तरह बनावटी लिहाज़ सां हूंदो आहे। उन्हनि प्रोटीन सां इन गोल्गी बॉडीज़ जे अंदरि अची करे मुख़्तलिफ़ ॿिया पेक्रो मालिक्यूल अटैच थियनि था पिया जीअं कार्बोहाइड्रेट आहे या लिपिड आहे। उहे जमा थींदा आहिनि वैक्यूल जे अंदरि अची करे, छो त वैक्यूल उहो कंपोनेंट आहे जंहिंमें जेके बि फूड हुजनि या जेके पार्टिकल हुजनि उहे स्टोर थींदा आहिनि, जेके प्लांट सेल में बि मौजूदु आहे ऐं एनिमल सेल में बि आहे। ऐं प्लांट सेल में लार्ज वैक्यूल वॾो वैक्यूल हूंदो आहे जॾहिं त एनिमल सेल में स्मॉल वैक्यूल नंढा असांजा वैक्यूल मौजूदु हूंदा आहिनि। ऐं एनिमल सेल में हिकिड़ो ॿियो कंपोनेंट बि आहे जंहिंखे असां लाइसोसोम चवंदा आहियूं। हाणे लाइसोसोम छा कंदी आहे, जेके बि असांजा डैमेज थियल कंपोनेंट आहिनि या केमिकल्स आहिनि उहे जॾहिं असांजे सेल जे अंदरि ख़तमु थी वञनि था त उहे अची करे उन लाइसोसोम में बस्ट थी करे ख़तमु थी था वञनि पिया। ऐं अहिड़े तरह सां माइटोकॉन्ड्रिया आहे। माइटोकॉन्ड्रिया जो कमु आहे सेल्युलर रेस्पायरेशन खे वर्किंग में आणणु। सेल्युलर रेस्पायरेशन मतिलबु असांजी सेल जी रेस्पायरेशन वर्किंग में थिए थी पई ऐं उते असांजा नंढा एनर्जी वारा कंपोनेंट या मालिक्यूल तयारु थियनि था जंहिंखे असां ATP चवंदा पिया। उहा ATP असांजी बॉडी खे एनर्जी ॾियण जे लाइ यूटिलाइज़ थिए थी पई ऐं वर्किंग में अचे थी पई। साथियों, हाणे अचूं त असां प्लांट सेल जे बारे में कुझु पढ़ूं, छो त प्लांट सेल में कुझु ऑर्गेनल अहिड़ा आहिनि जेके एनिमल सेल में न हूंदा आहिनि। हाणे ॾिसो, हीअ पन आहे,
तव्हांखे ख़बर आहे पन मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि सेल जो ठहियलु आहे जंहिंखे असां प्लांट सेल चऊं था पिया। ऐं प्लांट सेल जी जेकॾहिं अञा बि अंदरी बनावट में ॾिसूं त उते हिकिड़ो साओ मादो यानी क्लोरोप्लास्ट साई पिगमेंट मौजूदु हूंदी आहे, जंहिंजे अंदरि हिकिड़ो कीमियाई मादो मौजूदु हूंदो आहे जंहिंखे असां क्लोरोफिल चऊं था पिया, जेको सिज जी रोशनीअ खे जज़ब करण में मदद करे थो पियो। अहिड़े तरह सां प्लांट सेल जे अंदरि ॿाहिरों सेल वाल हूंदी आहे, उनखां अंदरों सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, छो त एनिमल सेल जे मुक़ाबले में प्लांट सेल खे हिकिड़ी ॿी लेयर बि हूंदी आहे जंहिंखे असां सेल वाल चऊं था। साथियो, कैरोटिक सेल प्लांट ऐं एनिमल सेल हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि न्यूक्लियस ऐं जेके मुख़्तलिफ़ ऑर्गेनल हूंदा आहिनि उहे मेम्ब्रेन सां बाउंड थियल हूंदा आहिनि, यानी कंप्लीट सेल हूंदो आहे। जॾहिं त प्रोकैरियोटिक सेल असां उनखे चऊं था पिया जंहिंजे अंदरि न्यूक्लियस ऐं मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल न हूंदा आहिनि, यानी हिनजी न्यूक्लियस खे जेका आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन न हूंदी आहे। उनखां पोइ जेके बि असांजा सेल आहिनि, पोइ प्रोकैरियोटिक हुजनि या कैरोटिक हुजनि, उहे सभु सेल मेम्ब्रेन ते मुश्तमिल आहिनि। हुन में साइटोप्लाज़म हूंदी आहे ऐं उनजे अंदरि जेनेटिक मटीरियल बि हूंदो आहे। प्लांट सेल ऐं एनिमल सेल ॿिन्ही में माइटोकॉन्ड्रिया मौजूदु हूंदी आहे, छो त सेल्यूलर रेस्पायरेशन समूरनि क़िस्मनि जे सेल जे अंदरि थिए थी पई। साथियो, हीउ हुयो सेल ऐं सेल जी बनावट जंहिंखे तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं। उमेदु आहे त तव्हांखे सेल्यूलर बनावट यानी सेल जी जीवकड़ जी बनावट मुकमल सम्झ में आई हूंदी। इनशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मॉड्यूल सां तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं मूंखे इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।